बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जको क़ौम उजारे सो जिंदो रहंदो, जको आम ॾियारे सो जिंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तकदीर ॾिनी पका, जेको सिंध संवारे सो जिंदो रहंदो। क़ाबिलियत सां असांजो ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन जो सरपरस्त आला डॉक्टर प्यारो खान फुलपतो साहब, एडवोकेट इलाही बख्श मेदलो साहब, असांजो अब्दुल मजीद मेदलो साहब, बी सॼी ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन जा ऑर्गेनाइज़र्स, ॿिया असांजा दोस्त भाउरो भेनरूं, अस्सलाम वालेकुम। अॼु असां हे जेकी अमन कॉन्फ्रेंस हिते कंजाणी रखी आहे तरफ़ां, इन जो मक़सदु अमन जो पैगाम फैलाइण आहे। ह्यूमन राइट जो मक़सदु इंसानी हुकूक, इंसानी हुकूक इंसान जो फ़र्ज़ु आहे। मार्टिन लूथर किंग जूनियर हिकु वॾो अमेरिकन एक्टिविस्ट हो, जंहिं चयो हो त टू डिनाय पीपल्स ह्यूमन राइट वुड मीन टू चैलेंज देयर ह्यूमैनिटी, माना इंसानियत खे चैलेंज करणु आहे। त इहो असां शऊर पैदा करणु चाहियूं था सिंध जे अवाम में, त पंहिंजा हुकूक वठूं। हिन में 2 साल थी विया आहिनि त हीअ फाउंडेशन ठही आहे। मां शुरू खां हिनखे फॉलो कयां पियो। असांजे डिस्ट्रिक्ट लेवल ते जेके एफर्ट थी आहे, मां तमामु घणो ख़ुशि आहियां परफॉर्मेंस मां, हिन जी एक्टिविटीज़ मां। ख़ुशूसन मुज़फ़र शेख साहब, जेको असांजे ज़िले खे जी एक्टिविटीज़ खे अॻियां एक्टिव करे रहियो आहे। हिन चंद मां ज़रूरु बिल्कुलु बयानु कंदुसि जेके एक्टिविटीज़ कयूं। रीसेंट कोविड वेव में बेरोज़गारी जे करे जेके रिलीफ बैग्स मिलिया, राशन बैग्स, उन खां अलावा कैंप्स हणायूं, मेडिकल कैंप्स हणायूं, तालीमी कॉन्फ्रेंसिस रखायूं, माण्हुनि जो शऊर पैदा कयो असांजे ज़िले जे हवाले सां। ऐं मां इहो ख़ुशूसन HRU वारनि खे बिल्कुलु इहा शइ चवंदुसि त इहा शइ सॼे पाकिस्तान में फैलणु घुरिजे, न सिर्फ़ु सिंध, न सिर्फ़ु डिस्ट्रिक्ट जामनगर हो, बल्कि पूरो पाकिस्तान में। छो जो हे इशूज़ सिर्फ़ु हिते जा रिलेटेड न आहिनि, सॼे पाकिस्तान में फैलियल आहिनि। एजुकेशन जो राइट, हेल्थ जो राइट, नियाणियुनि सां ज़्यादती, इन्हनि सभिनी जो असांखे शऊर फैलाइणु घुरिजे। असांखे इन शइ जी सपोर्ट करणी घुरिजे हर तरह सां। मां पंहिंजे बारे में कुझु तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि। मां पंहिंजी ज़िंदगी जा 8 साल ज़िंदगी जा ॿार गुज़ारिया आहिनि वेस्टर्न वर्ल्ड में, लंडन, अमेरिका, यूरोप। ऐं उते उन मुल्कनि जी कामयाबी में हिकिड़ी शइ मूं ज़रूरु कॉमन ॾिठी आहे, उहा हिकिड़ी शइ आहे इंसानियत, इंसान जो क़द्रु, जेको असांजो इस्लाम बि चए थो, हुकूकुल इबाद, इंसानियत जी ख़िदमत। सो असांखे तरक़ी करणी आहे, असांजे मुल्कनि खे, असांजे सूबे खे, असांजे ज़िले खे, त असांखे इंसान जी ख़िदमत, इंसान जी केयर ऐं इंसान जी फीलिंग खे सम्झणु असांखे अचणु घुरिजे। नाइंसाफ़ी खे ॾिसी उनखे रोकण जी ज़रूरत हुजणु घुरिजे। ऐं मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि त मुंहिंजो ख़ानदान, तव्हां ज़िले जा माण्हू, बिल्कुलु सिंध सूबे जा माण्हू हिन शइ खे शायदि ज़रूरु ॾींदो त मुंहिंजो ख़ानदान मुंहिंजे ॾाॾे खां वठी करे, मोहम्मद हसन बाजारी खां वठी करे, असां पंहिंजे ॻोठ, पंहिंजे इलाइक़े, पंहिंजे डिस्ट्रिक्ट जी ख़िदमत कंदा रहिया आहियूं। मुंहिंजो मौलवी साथी ज़फ़र हसन बाजारी, मुंहिंजो ख़ानदान ख़िदमत कंदो रहियो आहे। उन में मल्टीपल आई कैंप्स छो न हुजनि, मेडिकल कैंप्स बि छो न हुजनि, ॾुख में, सुख में, ॿोॾ में ज़रूरत हुजे, दुकार में मदद छो न हुजे,
असां हर ॻाल्हि में शुरू खां वठी बीठा रहिया आहियूं ऐं इहे एक्टिविटीज़ ॾिसी करे असां क्लोज़ आंदो ऐं हर शइ सपोर्ट करण जो वादो बिल्कुलु कयो आहे। मुंहिंजो दादा साईं चवंदो आहे, जॾहिं शुरू में मां आयो हुउसि लंडन मां वापसि, त मुंहिंजे दादे साईं मूंखे चयो हो त पुट असां वांगुरु पंहिंजे उतां जा दरवाज़ा हर ग़रीब आवाम लाइ खुलिया रखंदी आहिनि। जेको तुंहिंजे घर ते वञे उहो कॾहिं बि बुखार जी न मोटे ऐं अलाह जो शुक्र आहे त मां हितां हिन शइ जी बिल्कुलु शायदि हूंदो त मां कॾहिं कंहिंखे ॾुखारे वापसि न मोटायो आहे। इंशाअल्लाह हर ॻाल्हि में सपोर्ट कई आहे, ॾुखे में सुखे में, ऐं इंशाअल्लाह कंदा रहंदासीं। ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन सां मुंहिंजूं बेतादाद मीटिंग्स थींदियूं आहिनि ऐं असां मिली जुली कुझु प्रोजेक्ट्स बि शुरू कंदासीं। उन शइ जी मां तव्हांखे कुझु दिन मां ॿुधाए छॾियां थो। असां इंशाअल्लाह नेक्स्ट वीक अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट 7 में ब्लड बैंक जो इफ्तिताह कंदासीं। जेके ग़रीब माण्हू ज़रूरतमंद ब्लड अगरि जमा करे सघनि उन्हनि खे HRUF तरफ़ां असांजी मदद तरफ़ां उहा शइ अवेलेबल थींदी आहे। उन खां अलावा असांजी इहा बि मीटिंग थी आहे त हर डिस्ट्रिक्ट जामशोरो जे ॻोठ काछे में जिते मेडिकल केयर अवेलेबल आहे उते असां कैंप हणूं। उहो आई कैंप हुजनि, उहो फ्री मेडिकल केयर हुजे, पर असां उहे प्रोवाइड बि इंशाअल्लाह कंदासीं। असांजा ॿिया बि बेतादाद प्रोजेक्ट आहिनि जेके इंशाअल्लाह इहा तव्हां पूरी थींदो ऐं इहा दुआ आहे असांजी बि ऐं बिल्कुलु तव्हां बि कयो त इंशाअल्लाह इन शइ खे तमामु अॻियां वधाईंदासीं। मां वधीक टाइम कोन वठंदुसि, तमामु घणी देरि थी वई आहे, पर मां वरी बि HRUF जे ऑर्गेनाइज़र्स ख़ुसूसन मुज़फ़र शेख साहब, इहे असांजी सॼी संगत वेठी आहे, चेयरमैन साहब, सरपरस्त आला, सभु संगत जो मां शुक्रगुज़ार आहियां जो हिन मजमे में असांखे मान बख़्शे इज़त ॾिनी। ऐं मां हिते जी डिस्ट्रिक्ट जामशोरो जी डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन सां बि मुखातिब थी करे चवां थो त इन्हनि जी परफॉर्मेंस हिते तमामु बहितरीनु रही आहे। ख़ुसूसन असांजो पुराणो साथी असांजे ॻोठ जो सिद्दीक़ गुलो साहब वेठा आहिनि। तमामु घणी ख़िदमत कई आहे डिस्ट्रिक्ट जे वारे सां ऐं हिन ते कनि पिया। सो असांजी इंतिज़ामिया बि बिल्कुलु तव्हां सां गॾु आहे। असांजी HRUF कमु करे पई, असांखे फुल सपोर्ट करणी आहे। हिन अमन कॉन्फ्रेंस जो मक़सदु ई इहो आहे अमन जो फैलाव। असां अमन जे फैलाव लाइ, अमन फैलाइण लाइ हिते गॾिजा थिया ऐं मुंहिंजो बि इहो ई मैसेज आहे तव्हां सभिनी दोस्तनि खे अमन खे अॻियां प्रमोट कयो वञे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।